फरीदाबाद काछे में बोड खां पोइ सूरत हाल गंभीर थी वई। बुख बदहाली, साफ़ पानी न हुजण, शदीद गर्मी सबबि बोड मुतासिरनि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि गैस्ट्रो, बुखार, मलेरिया, गले जे सोज, ख़ारिश ऐं ॿियनि बीमारियुनि में मासूम ॿार तोड़े वॾा माण्हू वठिजी विया। फरीदाबाद शहर जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत सैयद मुमताज़ अली शाह जो 18 वरहनि जो नौजवान पुटु सैयद मुर्तज़ा शाह गले जी बीमारी में मुब्तला थियण खां पोइ लाड़काणो अस्पताल में फ़ौत थी वियो, जॾहिं त फरीदाबाद लॻ ॻोठ मथियां आलीवाल जे रहवासी बोड मुतासिर मौलवी अलाई बख़्श चांडियो जे भाइटे मासूम न्याणी कुलसूम धीअ अहमद अली चांडियो बोड जो गंदो पाणी वापराइण करे बुखार ऐं पेट जे सूर सबबि मेहर जी निजी अस्पताल में फ़ौत थी वई। हिननि जो त फरीदाबाद काछे में एॾी वॾी अलमियत इंतिज़ामिया जे कन लाटार समझ खां ॿाहिरि आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आर्मी चीफ ॿिनि आला अमलदारनि खां घुर कई त काछे में बुख बदहाली बीमारियुनि जो नोटिस वरितो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।